सेवण में मिस्त्री बिना ड्राइवर जे कार हलाइण जो कामयाब तजुर्बो करे वरितो आहे। कलंदर जे नगरी वासी मिस्त्री आमिर दर्स रिमोट कंट्रोल ज़रिए बिना ड्राइवर जे कार हलाए दुनिया खे हैरान करे छॾियो आहे। इन हवाले सां नौजवान मिस्त्री आमिर दर्स जो चवणु आहे त संदसि वॾा बि गैरेज ते गाॾियुनि जो कमु कंदा हुआ, जिन खे ॾिसी हुन बि नंढपिण खां ई गाॾियुनि जे मरमती कमु करणु शुरू कयो। हुन ॿुधायो त गाॾियुनि जे मरमती कमु करण दौरान खेसि बिना ड्राइवर जे गाॾी हलाइण वारे तजुर्बे जो शौक़ु थियो, जंहिंखां पोइ हुन उन ते कमु करणु शुरू कयो। कुझु सालनि जे लगातार महिनत ऐं जिदोजहद खां पोइ हुन रिमोट कंट्रोल ज़रिए बिना ड्राइवर जे कार हलाइण जो कामयाब तजुर्बो करे वरितो आहे। मिस्त्री आमिर दर्स पारां बिना ड्राइवर जे रिमोट कंट्रोल वसीले कार हलाइण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई, जंहिंखां पोइ माण्हुनि पारां खेसि भरपूर दाद ॾियण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। इंतिहाई अहम ख़बर आहे सेवण खां, जिते कलंदर जे नगरी में नौजवान मिस्त्री बिना ड्राइवर जे कार हलाइण जो कामयाब तजुर्बो करे दुनिया खे हैरान करे छॾियो आहे। मिस्त्री आमिर दर्स पारां रिमोट कंट्रोल ज़रिए बिना ड्राइवर जे कार हलाइण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई। इन हवाले सां मिस्त्री आमिर दर्स जो चवणु आहे त संदसि वॾा गैरेज ते गाॾियुनि जे मरमत जो कमु कंदा हुआ, जिन खे ॾिसी हुन बि नंढपिण खां ई गाॾियुनि जे मरमत जो कमु शुरू कयो। हुन ॿुधायो त गाॾियुनि जे कमु करण दौरान खेसि बिना ड्राइवर जे कार हलाइण जो ख़्यालु आयो, जंहिंखां पोइ हुन उन ते कमु करणु शुरू कयो ऐं कुझु सालनि खां पोइ हुन कामयाब तजुर्बो करे वरितो आहे। HSTV न्यूज़ सेवण।